त घोटकी जे कचे में धाड़ियलनि जो घेरो वधीक तंग करण जी सिंध जे हुकुम ते एसएसपी घोटकी सिंधु दरिया किनारे वधीक 16 पुलिस पोस्टूं कायम करे छॾियूं आहिनि। पोस्ट ते हिकु हवलदार समेत 7 नवां एहलकार मुक़रर कया विया आहिनि। 122 एहलकार फर्ज़ निभाईंदा। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त चेक पोस्टनि जे क़याम सां पक्का इलाइक़ा ॾोहारियुनि खां महफ़ूज़ थी वेंदा। 16 पुलिस पोस्टूं वधाइण खां पोइ पुलिस पोस्टुनि जो अंग वधी 76 थी वियो आहे। याहूं ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त घोटकी जे कचे में धाड़ियलनि जो घेरो वधीक तंग करण लाइ आईजी सिंध जे हुकुम ते एसएसपी घोटकी सिंधु दरिया किनारे वधीक 16 पुलिस पिकेटूं कायम करे छॾियूं आहिनि। हर पोस्ट ते हिकु हवलदार समेत 7 नवां एहलकार मुक़रर कया विया आहिनि। 122 एहलकार फर्ज़ निभाईंदा। एसएसपी घोटकी जो चवणु आहे त चेक पोस्टुनि जे क़याम सां पक्का इलाइक़ा ॾोहारियुनि खां महफ़ूज़ थी वेंदा, जॾहिं त 16 पुलिस पोस्टूं वधाइण खां पोइ पुलिस पोस्टुनि जो अंग वधी 76 थी वियो आहे।